जेको मुझे ख्याल में हींअर परफॉर्मेंस आहे इन्हनि खां असांजा सभु वज़ीर आला जेके गॾु उन्हनि जी बहितर परफॉर्मेंस हुई। सिंध सां त मियां साहब जो को तालुक़ कोन्हे, साईं वेठो आहे, असां त छॾे ॾिनीसीं हुन ॾींहुं जॾहिं ख़तम नबूअत वारो मसइलो थियो हुन ते। सिंध सां मियां साहब न पहिरें ॾींहं खां डे वन सां कॾहिं सिंध जो त कयो ई न आहे। बाक़ी इनशाला कुझु चंद ॾींहंनि में चङियूं ख़बर, 16 ॾींहंनि में चंद सुठियूं ख़बरूं तव्हांखे ॿुधण में ईंदियूं। लुंड साहब असां सां पहिरीं हुयो, नादर लेगारी हुयो, पोइ वरी छाजे करे विया हलिया उन्हनि खां पुछो। बाक़ी सरदार मेहर साहब वारनि सां ख़ानदानी असांजो तालुक़ आहे, सियासत चाहे कुझु बि हुजे। ऐं इनशाला तव्हांखे चवंदो कुझु ॾींहंनि खां पोइ अच्छा कारा हेठि किरंदा त पोइ ख़बर पइजी वेंदी त कहिड़ा असां सां गॾु आहिनि। पर जेके हींअर आहिनि मौजूदु आहे, गौस बख़्श मेहर साहब, हुनजो पंहिंजो हल्को आहे, इब्राहिम जतोई साहब आहे, ग़ुलाम मुर्तज़ा जतोई साहब आहे, पीर साहब पगारो सॼे सिंध में हुननि जा मुरीद आहिनि, असां आहियूं। ऐं शीराज़ी साहब बि चवनि था त असां बाबा सिंध में GDA सां गॾु आहियूं। ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहब आहे, नेम एनी बडी जेको इलेक्टेबल आहे पंहिंजे ज़ाती हैसियत में, उहो असां सां गॾु आहे। मूंखे त पहिरें ॾींहं खां राब्तो आहे, थ्रू परवेज़ इलाही बि राब्तो कयो, थ्रू मलिक रियाज़, थ्रू ज़रवानी रहमान मलिक, हर माण्हू जे थ्रू कयो। पर उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो, तव्हां कमंद जी ॻाल्हि कयो। जेके प्रॉब्लम आहिनि, माण्हू रोड रस्ता बंदि कयो वेठा आहिनि, मिलूं ज़रदारी साहब जूं आहिनि, ऐं गवर्नमेंट ऑफ ज़रदारी साहब जी आहे। जेकॾहिं को माण्हू रेट ॾिए थो त उनखे मिल बंदि थी कराई वञे, त इहो जेको असांजो हींअर जेको धरणो लॻल आहे गंबट में, उते फंक्शनल जा हमरा विया आहिनि ऐं असां बि उन्हनि सां बिल्कुलु कयूं था। पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे शिकायत जेको आहे सिंध जे माण्हुनि खां बि आहे, त सिंध जो माण्हू जेको आहे न उहो तमामु बेस थी वियो आहे। उहो 5 मसइलनि ते ॿार नथो निकिरे, नथो थिए। असां पोएं दफ़े धरणो हणा आयोसीं, न निकिता, उन खां पोइ असां जेको आहे हा, जॾहिं 5 मसइला नथा उथनि त ॿिए जे लाइ कहिड़ो वरी थी इहे उन्हनि जो ज़ाती मसइलो आहे। मूं वटि त कमंद ई कोन्हे। हींअर हिन दफ़े थोरो घणो लॻायो। ॾिसो, हिकिड़ो त उहे उस्ताद आहिनि जेके मेरिट ते भर्ती थिया आहिनि, उन मेरिट ते भर्ती थियल उस्तादनि जो हक़ आहे उन्हनि खे परमानेंट कनि, छो न कनि। ॿिया जेके इहे 2 नंबरी भर्ती था कनि, उन्हनि खे परमानेंट था कनि, सिफ़ारिशनि खे पैसा वठी। हिकिड़ो उहो बि धुर आहे हिकिड़ी, जे असांजो तव्हांजे ज़िले जो वज़ीर साहब चवे थो त बाबा उहो असां खां अॻियूं वज़ीर, भई ग्रुप कहिड़े जो, पार्टी कहिड़ी जो, तॾहिं त तव्हां देॻ चाढ़े रखी त असां सॼे सिंध खे सरकारी मुलाज़िम था कयूं। पोइ सॼे सिंध खे सरकारी मुलाज़िम कंदो त ईअं थींदो न। पोइ जेके बि ग़लति भर्तियूं थियूं आहिनि, माण्हुनि जा पैसा बि विया, माण्हुनि ढगा विकिणी, पंहिंजा ज़ेवर विकिणी, माउनि जा, ज़ालुनि जा, भेनरुनि जा इहे नौकरियूं वरितियूं। हाणे उहे डंडा था खाइनि। ऐं जमहूरियत पसंदि पार्टी आहे, पोइ इनखे शुगर कैन ग्रोअर्स खे बि डंडा, त टीचर्स खे बि डंडा, त जेके हेल्थ वारा आहिनि उन्हनि खे बि डंडा। उहो त हाणे सिंध जा माण्हू ॾिसनि न जेके वोट था ॾियनि।